पत्थर दिल ड्रामो पंहिंजे इख़्तिताम ते राति खां वठी पहुची चुको आहे। हाणे पत्थर दिल ड्रामे जी जाइ ते कहिड़ो ड्रामो हलंदो ऐं उहो कहिड़ो ड्रामो आहे जंहिंजी पहिरीं एपिसोड स्टार्ट थियण वारी आहे। अॼु इन ख़बर सां दोस्तो तव्हां सां मुखातिब आहियूं ऐं तव्हांखे ख़ुशख़बरी ॾींदासीं नए ड्रामे जे हवाले सां। जी हाँ दोस्तो, पत्थर दिल ड्रामो पंहिंजी पुॼाणी ते पुॼी चुको आहे, जंहिंमें ज़ालिमनि जो बुरो अंजाम थियो पत्थर दिल ड्रामे में ऐं मज़लूमनि खे इंसाफ़ मिलियो। दोस्तो हाणे इन जी जाइ ते हवेली ड्रामो हलायो वेंदो। हवेली ड्रामो नए हफ़्ते में उमेद आहे माराबता कया आहिनि ऐं नए हफ़्ते में ॿुधायो पियो वञे त एपिसोड 47 स्टार्ट थी वेंदी। ऐं न त वरी जागीर ड्रामो जेको तयारु पियो आहे, जागीर ड्रामो ऐं जेको आहे पत्थर दिल ड्रामे जी जाइ ते हली सघे थो, या हवेली या जागीर ड्रामो। ॿिन्ही ड्रामनि मां हिकु न हिकु ड्रामो हलायो वेंदो, या वरी को पुराणो ड्रामो फ़िलहालु हलायो वेंदो इन्हनि जी जाइ ते, जीअं जेसीं ताईं नवां ड्रामा पूरी सुठे नमूने सां मुकमल नथा थियनि। ऐं तमामु जल्द इहे तव्हांजे साम्हूं ड्रामा हूंदा। नए हफ़्ते में इन्हनि जी एंट्री थींदी ऐं नए हफ़्ते में इन्हनि जी एपिसोड थींदी। ऐं दोस्तो उमेद आहे वीडियोज़ तव्हां ॾिठो हूंदो ऐं तव्हांखे अपडेट सुठी लॻी हूंदी। जे अपडेट तव्हांखे सुठी लॻी आहे त महिरबानी करे इन चैनल खे सब्सक्राइब, हिन वीडियो खे लाइक ऐं हिन जी लिंक खे शेयर कंदा ग्रुपनि में। अल्लाह हाफ़िज़।